बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन मेरी सिवा प्रोग्राम दी फ्रंट पेज आम है लैला निसार एंड मुसरत स्टूडियोज़ में मौजूद हैं सीनियर सहाफ़ी जिम जमाली रज़वानी साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन तव्हां गुज़िरियल हफ़्ते ॾिठो हूंदो जेका सूरत हाल रही लाहौर में ज़मान पार्क जी जेकॾहिं ॻाल्हि कजे जेके चक्रियूं असांखे नज़र आयूं PTI कारकुननि ऐं पुलिस जे विच में तमामु हिकु अजीब सूरत हाल ऐं कशीदगी वारी सूरत हाल असांखे नज़र आई त इन हवाले सां सभ खां पहिरीं असीं जमाली साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर ईंदड़ ॾींहंनि में का अमन अमान वारी सूरत हाल नज़र अचे पई या न ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे गुज़िरियल ॾींहंनि में लॻो ईअं हुयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ या मौजूदा हुकूमत हिक ॿिए सां शायदि ॻाल्हियूं करण ते राज़ी थी वियूं आहिनि पर जेकी मौजूदा सूरत हाल आहे उनखे ॾिसी करे लॻे नथो त हीअ कंहिं बि हवाले सां गॾु वेही सघनि था। सो इन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थींदी ॿी ख़बर बि तव्हां फ्रंट पेज में असीं शामिलु कंदा हलंदासीं त सुभाणे नैब जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान खे तलब करे वरितो आहे फॉरेन फंडिंग केस में जेको तमामु अहम केस आहे PTI जे लाइ ऐं गॾोगॾु तोशाखाना केस में बुशरा बीबी खे बि सुभाणे तलब कयो वियो आहे। सो इहो मामिलो जेको आहे काॾे वञे थो ऐं सुभाणे उन्हनि खे तलब कयो वियो आहे नैब में ऐं गॾोगॾु हुननि जलसे जो बि ऐलान करे छॾियो आहे ऐं गुज़िरियल हफ़्ते जेके चक्रियूं असांखे PTI ऐं पुलिस जे विच में नज़र आयूं जंहिंजे नतीजे में PTI कारकुननि ख़िलाफ़ु मुक़दमा बि CTD थाणे ते जेको आहे दर्ज कयो वियो खोड़ कारकुन गिरफ़्तार थिया हिन वक़्त ताईं काफ़ी कारकुन जेके आहिनि उहे उन्हनि खे बेल बि मिली वई आहे ज़मानत बि मिली वई आहे। सो बहरहाल अमन अमान जी सूरत हाल जमाली साहब तव्हांखे आख़िर केतिरो नज़र अचे पई ही कशीदगी वारी जेकी सूरत हाल असीं जंहिंखे चऊं तमामु अफ़सोसनाक मंज़र असांखे पोएं हफ़्ते ॾिसण में आया त तव्हां छा था ॾिसो ईंदड़ ॾींहंनि में इन शइ जा नतीजा निकिरंदे? ॾिसो इमरान साहब जी त ख़्वाहिश इहा ई आहे त मुल्क में ज़ाहिर आहे इंतशार फैलिजे ऐं जेके मासूम उन जी जमात जा कारकुन आहिनि उन्हनि खे हू उन रियासत जे साम्हूं जेको आहे बीहारे छॾियो आहे ऐं उहो रियासत खे बि गारियूं ॾेई रहिया आहिनि हुकूमत खे बि गारियूं ॾेई रहिया आहिनि अदलिया खे बि कुझु हद ताईं जेको आहे उहो कामयाबु थी विया आहिनि त उन ते कीअं दबाव विझिजे। जेकॾहिं असां तमामु सियासी जमातुनि जो बैकग्राउंड ॾिसूं त अहिड़ी काई सियासी जमात हिन मुल्क में न आहे जंहिंजे लीडर उन जे अहल खाना या उन सां गॾु कमु कंदड़ उन जे काबीना जे मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी वज़ीरनि इनफैक्ट जेके सूबनि में हुया उन्हनि जी जेकी मुख़्तलिफ़ क़यादतूं हूंदियूं आहिनि का बि जमात हिन मुल्क में अहिड़ी कान्हे जंहिंखे हिन नैब तलब न कयो हुजे अदालतुनि में हू पेश न थिया हुजनि पर ही पाकिस्तान में वाहिद सियासी लीडर आहे जेको न अदालत खे थो मञे न रियासत जी का ॻाल्हि मञे थो न कानून ते अमल दरामद कराइणु चाहे थो। हिन जी जेकी पॉलिसी हाणे बज़ाहिर नज़र अची रही आहे ऐं जहिड़े तरीक़े सां ज़मान पार्क में जेको हिननि जो करेक्टर साम्हूं आयो आहे उन मां इहो महसूसु थी रहियो आहे त हे चाहिनि था त मुल्क में अफ़रा तफ़री फैले क़त्ल व गारतगिरी थिए त जीअं हिन खे सियासी माइलेज मिले। ऐं पंजाब पुलिस ते था हणनि पंजाब हुकूमत ते था हणनि या मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत जेकी आहे ॾिसो हिन दफ़े पंजाब हुकूमत जी जेकी मां सम्झां थो हिकु बहितर पॉलिसी हिकु नज़रिए सां ऐं बहितर पॉलिसी ॿिए नज़रिए सां न हुजण जी वजह तव्हांखे सिंपल अल्फाज़ में सम्झायां थो त हिन दफ़े पंजाब पुलिस पाण खे हथियार खणी वञणु यानी कि जेकी बि उनजी क़यादत थी उनखे मना करे छॾियो न त शायदि हिन वक़्त ताईं गोलियूं हली बि चुकियूं हुजनि हा ऐं कई लाशूं किरी बि चुकियूं हुजनि हा पर हिन दफ़े जेकी सभ खां बेस्ट पुलिस जी हिकमत अमली नज़र आई त हुन पुलिस वारनि खे सिर्फ़ु लठियूं ॾेई ऐं दहशतगर्दनि जे साम्हूं उछलाए छॾियो यानी ॿिए तरफ़ खां पेट्रोल बम उछलाया विया ऐं गोलेलुनि सां उन्हनि खे निशानो बणायो वियो पर पुलिस वटि छो जो पंहिंजे बचाव जे लाइ को साज़ो सामान हुयो ई कान त लिहाज़ा उहो लठियुनि जे सहारे ऐं जेको आहे जेके बचाव वारी शील्ड हूंदी आहे उन जे सहारे उन्हनि पाण खे महफ़ूज़ रखियो पर उनजे बावजूद बि 50-60 पुलिस वारा ज़ख़्मी थिया ऐं इहा हिस्ट्री में पहिरियों दफ़ो थी रहियो आहे त वॾी तइदाद में पुलिस वारा ज़ख़्मी थियनि ऐं जेकी फ़साद फितरो फैलाइण वारी तंज़ीम ई उन जा कारकुन त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त इहो जेको बि असांखे ग्राउंड ते हिन वक़्तु सिचुएशन नज़र अची रही आहे त उहा इहा पहिरीं सियासी जमात आहे। इन खां अॻु में जेकॾहिं के सियासी जमातूं रहियूं आहिनि माज़ी में जेकॾहिं हिननि जूं तव्हांखे मिसालूं मिलंदियूं त MQM रही आहे तहरीक लब्बैक रही आहे ऐं ॿियूं लिसानी जमातूं रहियूं आहिनि जेके इन क़िस्म जो रोल पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ जॻहनि ते पर उहो महदूद पैमाने ते रहियूं आहिनि। हाणे उन्हनि जो पोइ अंजाम छा थियो
त MQM तव्हांखे हींअर उन्हनि जी पार्टी जो रोल जेको कराची जी सभ खां वॾी स्टेक होल्डर हुई, पर हाणे तव्हांखे उन्हनि जो रोल नज़र न अची रहियो आहे। कॉमप्रस जमातूं जेके लिसानी जमातुनि जी तरफ़ जेकॾहिं असां नज़र विझूं त उन्हनि जो बि तव्हांखे कंहिं बि जॻह ते को रोल मेजर प्लेयर्स जे तौर ते उहे साम्हूं आहिनि कान। तहरीक लबैक जॾहिं इहो फैज़ाबाद वारो वाक़ियो थियो त उनखां पोइ उन्हनि जी क़यादत खे गिरफ़्तार कयो वियो ऐं जंहिं खे गिरफ़्तार कयो वियो यानी ख़ादिम रिज़वी जी आऊं ॻाल्हि कयां थो, उनखां पोइ उनजे साहिबज़ादे खे बि गिरफ़्तार कयो वियो, पर हू माज़ूर हुयो ऐं जेकी हूंदी आहे माज़ूरनि जी कुर्सी व्हील चेयर जेके असां चवंदा आहियूं, उन ते जेको आहे उनखे खणी वञी बाक़ाइदा जेल में बंदि कयो वियो। त इहो हुयो उन वक़्तु रियासत ऐं हुकूमत जो किरदारु जॾहिं इमरान ख़ान वज़ीर आज़म हुयो। यानी उनखे इमरान ख़ान जी हुकूमत में जंहिं तरीक़े सां वरी तहरीक लबैक जॾहिं मुज़ाहिरो कयो त उन ते कहिड़े तरीक़े सां फायरिंग ऐं शेलिंग करे उन्हनि जा केतिरा जवान शहीद कया विया, उहा बि सॼी क़ौम जे साम्हूं आहे। मसइलो सिंपल आहे त इमरान ख़ान चाहे छा थो? इमरान ख़ान चाहे थो त जज बि मां पाण, आर्मी चीफ बि मां पाण, सदर वज़ीर आज़म बि मां पाण ऐं सभु हुकूमतूं बि मां पाण, पर हू इन्हनि तमामु मसइलनि जे हल बाबति अदालतुनि वटि निहारे रहिया आहिनि त समूरो जेको असीं सॼो हल चऊं इमरान ख़ान जी काल्ह की तक़रीर या अॼोकी तक़रीर में बि उन्हनि काफ़ी अहिड़ा स्टेटमेंट्स ॾिना आहिनि जेके असीं डिस्कस कंदासीं हुजनि पिया त अदालतूं जेके आहिनि उन्हनि वटि मुल्क जो हल आहे ऐं हू ओॾे ई निहारे रहिया आहिनि। अदालतुनि ॾे मुल्क जो हल कान हूंदो आहे। मां चवंदो न इहा बेसिक फिलॉसॉफी जेको आहे उहो हिनखे ख़बर न आहे। अदालतुनि जो कमु छा आहे? अदालतुनि जो कमु इहो आहे त जेको आइन उन्हनि खे इख़्तियार ॾिनो आहे उन कानून जे मुताबिक़ जेको पार्लियामेंट उन्हनि खे इख़्तियार ॾिनो आहे, अदालत जो पंहिंजो कोई इख़्तियार न आहे। सही आहे। अदालतुनि खे असांजी पार्लियामेंट 1973 में हिकिड़ो इख़्तियार ॾिनो त हीउ तव्हां वटि इख़्तियार आहे, जंहिं तव्हांखे हीउ कानून पार्लियामेंट ठाहे ॾिनो आहे, हीउ कानून आहे, इन ते जेको आहे तव्हांखे अमल दरामद करिणो आहे। अदालतुनि जो इहो कमु आहे। अदालतुनि में जेके केस अचनि यानी अदालतुनि जो कमु इहो आहे त जेकॾहिं हेठी लोअर जुडिशरी, उन खां पोइ वरी हाई कोर्ट, वरी पोइ सुप्रीम कोर्ट। सुप्रीम कोर्ट प्योरली जेको आहे उहा आहे अपीलेंट अथॉरिटी कोर्ट। सुप्रीम कोर्ट खे पाण इहे केस टेकअप करण जी ज़रूरत न हूंदी आहे, न थियणु घुरिजनि, न उन वटि इहो इख़्तियार आहे, पर हिन मुल्क में हिकिड़ो सो मोटो जो सिस्टम करे हे हर केस खे जेको आहे डायरेक्ट सुप्रीम कोर्ट में खणी ईंदा आहिनि ऐं पंहिंजी मर्ज़ी सां जज फ़ैसिला ॾींदा आहिनि। हाई कोर्ट जो मेजर रोल हूंदो आहे या जेकॾहिं उहो हिकिड़ो अमाउंट या कुझु शयूं आहिनि जेके तव्हां डायरेक्ट लोअर जुडिशरी में खणी वेंदा आहियो ऐं सटन खां पोइ तव्हांखे हाई कोर्ट अचिणो हूंदो आहे। हाई कोर्ट जंहिं केस खे मंज़ूर करे या मुस्तरद करे उनजी अपील थींदी आहे सुप्रीम कोर्ट में, उनखां पोइ जेको उन्हनि खे चाहे फ़ैसिलो ॾियनि। बदकिस्मती आहे त जज जेके आहिनि उहे हिन वक़्तु पाकिस्तान में उहो तमामु उन्हनि जो जेको करेक्टर नज़र अची रहियो आहे उहो सियासी नज़र अची रहियो आहे। अच्छा। जज जेको आहे हमेशह इंसाफ़ जी कुर्सी ते वेहण वारो हिकु अहिड़ो मुनसिफ़ चवराइबो आहे, पर 7 केसनि में इमरान ख़ान जी 14 मिंटनि में ज़मानत थी वई। हिते जेकॾहिं कंहिंजो हिकिड़ो केस हुजे मामूली, उनजी ज़मानतुनि जे लाइ माण्हू दर बदर जी ठोकरूं खाईंदा आहिनि, पर उनखे ज़मानत कान मिलंदी आहे। इहे ई जज आहिनि न, इहा ई जुडिशरी आहे। यानी इंसाफ़ जो पलड़ो जेको तव्हांखे वाज़िह तौर ते नज़र अची रहियो आहे त हुननि इंसाफ़ जो तराज़ू न बल्कि सॼो तराज़ू जेको आहे इमरान ख़ान जी कच्छ में विझी छॾियो आहे ऐं उनखे चयो आहे त जीअं तोखे मर्ज़ी उनखे तोरे जेको आहे असांखे मोकिल त असां जेको आहे उहो करे छॾींदासीं। अजमानी साहब, छा तव्हांखे लॻे थो त हिन वक़्तु ताईं PTI जेको आहे इदारनि जे ख़िलाफ़ का मुहिम हलाए रहिया आहिनि? छो त अॼु वॉर्न कयो वियो उन्हनि खे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां त PTI जेको आहे इदारनि ख़िलाफ़ जेका मुहिम हलाए थी उहा हरगिज़ बर्दाश्त न आहे, जॾहिं PTI तरदीद बि कई आहे। सोशल मीडिया ते हलंदड़ मुहिम सभिनी जे साम्हूं आहे। ट्विटर्स ते जेके ट्रेंड ठहनि था उहे PTI जे ऑफिशियल अकाउंट्स मां ठही रहिया आहिनि ऐं हली रहिया आहिनि। इहो कॉन्टेंट जेको आहे PTI जे ऑफिशियल अकाउंट्स तां ट्वीट थी रहियो आहे। PTI चवे थो त माण्हू बाशऊर आहिनि ऐं हू पंहिंजे सम्झ जे मुताबिक़ जेको आहे इहा ट्रेंड या हलाए रहिया आहिनि, तव्हां उन्हनि खे रोके नथा सघो। ॾिसो, इन खे ई चइबो आहे दोगली पॉलिसी ऐं मुनाफ़िक़त। अच्छा। त घबराइनि बि था त उनखे असांखे क़बूल न आहे करिणो, जीअं हुन पंहिंजी धीउ खे क़बूल न कयो आहे, जीअं हू फॉरेन फंडिंग केस में जेको आहे करप्शन खे क़बूल न करे रहियो आहे, जीअं हू बिलियन ट्री मनसूबे में करप्शन खे क़बूल न करे रहियो आहे, जीअं हू मालम जब्बा में क़बूल न करे रहियो आहे, जीअं हू मेट्रो पेशावर में न करे रहियो आहे, जीअं हू रिंग रोड में न करे रहियो आहे, अहिड़े तरीक़े सां हू हिनखे बि क़बूल न करे रहियो आहे। बेसिकली हिन जी जेकी सोच आहे ऐं असांखे हाणे नज़र अची रहियो आहे ऐं जेको ज़ल्मे ख़लीदाद हिन जे हवाले सां जेको बयानु जारी कयो
उन मां जेकी स्मेल अची रही आहे उहा स्मेल ॾाढी सिंपल आहे, उनखे रुगो सम्झण जी ज़रूरत आहे त पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करण जे लाइ इमरान ख़ान खे वॾो हिकिड़ो टास्क ॾिनो हो, जेको 1.5 साल जे करे हिनखे अञा मिली वञे हा त शायदि उन ते ही अमल दरामद कराए वञे हा। पर छो जो फ़ौज खे इहा ख़बर पइजी चुकी हुई त हीउ पाकिस्तान खे तबाह ऐं बर्बाद ऐं पाकिस्तान खे मुख़्तलिफ़ टुकड़नि में तक़सीम करण जे लाइ कोशिशि करे रहियो आहे, इन करे फ़ौज हिन तां न्यूट्रल थी वई। अञा हुन पंहिंजो उहो रोल अदा न कयो आहे जेको माज़ी में ॿियनि जमातुनि जे ख़िलाफ़ु अदा कंदा रहिया आहिनि, जंहिंखां पोइ ॾिठो हूंदो तव्हां त सालनि ताईं जेको आहे माण्हू जेलनि में रहंदा आहिनि, सालनि ताईं उन्हनि जे मुक़दमात जी समात कान थींदी आहे, सालनि ताईं जेको आहे चेयरमैन नैब जी टेबलुनि ते फाइलूं रहिजी वेंदियूं आहिनि ऐं गुम थी वेंदियूं आहिनि, सालनि ताईं जेको आहे उन्हनि जा वकीलनि खे उहो मौक़ो ई न ॾिनो वेंदो आहे त उनजे लाइ आवाज़ु उथारे सघनि, सालनि ताईं जेको आहे उहे जला वतन थी वेंदा आहिनि ऐं कुझु लीडर जेके आहिनि उहे शहीद थी वेंदा आहिनि, फांसियुनि ते चढ़ी वेंदा आहिनि। पर हिनखे जेको आहे कुझु कान थी रहियो आहे। त इन मां इहा सम्झ में अचे थी त को हिकिड़ो तबिको जुडिशरी त मुकमिल नज़र अची वई त हाणे उहा कंप्लीटली इमरान ख़ान जी पार्टी बणिजी चुकी आहे न। हाणे जुडिशरी खे असां वॾो बयान आहे त जुडिशरी जेको आहे इमरान ख़ान जी पार्टी बणिजी चुकी आहे, उन्हनि खे सॾे त रहिया आहिनि पेशनि जे लाइ। ॾिसो न, अखियूं सभिनी वटि आहिनि, सम्झ सभिनी वटि आहे, सम्झूं सभु था, हो प्रैक्टिकली पंहिंजे कैरेक्टर ऐं किरदार सां ॿुधाए रहिया आहिनि त असां आइन ऐं कानून जी पासदारी न कंदासीं। इस्लामाबाद में हिकिड़ो केस हली रहियो आहे, ज़मानत हुनखे हाई कोर्ट लाहौर जो जज ॾेई रहियो आहे, चीफ जस्टिस। त ज़ाहिर आहे अहिड़ी जुडिशरी खे ते कंहिंखे एतबार हूंदो आहे, केरु उनजे बारे में छा ॻाल्हाईंदो या केरु उनजे बारे में इहो सोचींदो त हीउ असां ते बि कंटेम्प्ट कंदा या असांजे ख़िलाफ़ बि कार्रवाई करे सघंदा, त भले करनि वञी, उन सां कोई हाणे फ़र्क़ु नथो पए। छो जो ॾिसो जॾहिं मामिलो एतिरो ख़राबु थी वञे त पोइ यकीनन कंहिं न कंहिंखे ॻाल्हाइणो पवंदो आहे ऐं पोइ कंहिं न कंहिंखे क़ुर्बानी बि ॾियणी पवंदी आहे। इन क़िस्म जी क़ुर्बानीनि में असांखे फ़ख़्रु महसूसु करणु घुरिजे ऐं इन क़िस्म जूं जेकॾहिं सज़ाऊं ॾियण जो को हुननि वटि ऑप्शन मौजूदु हुजे त इन खां असांखे घबराइण जी ज़रूरत न आहे। छो जो घबराए करे तव्हां मुल्क जी ख़िदमत न, मुल्क खे नुक़सानु पहुचाईंदा, हिन क़ौम जी ख़िदमत न क़ौम खे नुक़सानु पहुचाईंदा, त बिल आख़िर कंहिं न कंहिंखे ॻाल्हाइणो पवंदो जुडिशरी जे हिन करेक्टर जे बारे में, हिन जजनि जे करेक्टर जे बारे में। ऐं जेकी साकिब निसार ऐं ख्वाजा साहिब जी हिकिड़ी ऑडियो तव्हां हींअर ॿुधी हूंदी, तारिक जी, त तव्हां इहो अंदाज़ो लॻायो त हिननि जी लैंग्वेज, हिननि जी मेंटेलिटी आहे छा। त अहिड़नि जजनि जे बारे में ॻाल्हाइण में मूंखे त को प्रॉब्लम कान्हे। पर उन ऑडियो में छा मरियम नवाज़ जो नालो यूज़ कयो वियो आहे? ॿुधी रही है शायद पंजाबी कमज़ोरी, ठोक देना चाहिए, ठोक देना जो मतिलबु उन क़त्ल जी धमकी ॾिनी आहे, इन खां वधीक छा चए। हाँ, पर नालो जीअं त मरियम नवाज़ जे लाइ चयो वञे पियो, शायदि मुंहिंजी ख़ैर पंजाबी कमज़ोर आहे। त मलिक साहब, तव्हांखे नथो लॻे त हिकु पार्टी जो चेयरमैन थी करे इहो क्लेम थो करे त हीअ मौजूदा हुकूमत जेकी आहे उहा उनखे क़तल करणु चाहे थी ऐं बलूचिस्तान मुंतक़िल करणु चाहे थी, त छा हिन ॻाल्हि में तव्हांखे को वज़न लॻे थो ऐं छा इहा ॻाल्हि सीरियस न आहे त हिकु पार्टी जो चेयरमैन ऐं अॻूणो वज़ीर आज़म इहो सभु क्लेम करे रहियो आहे, जंहिंजो रीज़न बि ॾिए पियो त इन ई सबबु जेको आहे पंहिंजी गिरफ़्तारी न पियो ॾियां। जॾहिं तव्हां चवंदा आहियो न तव्हां असां आज़ादी जी तहरीक था हलायूं, मुल्क में कानून जी बालादस्ती जी तहरीक था हलायूं, मुल्क में आज़ादी इज़हार आज़ादी राय जी तहरीक था हलायूं, पोइ तव्हांखे इन खां न ॾियणु घुरिजे त उहो असांखे मछ जेल मोकिलींदा, बलूचिस्तान मोकिलींदा। तव्हां हाणे ॾिसो जनरल ज़वालक जे दौर में जॾहिं इन क़िस्म जूं तहरीकूं पियूं हलनि त साफ़िन खे, जिन साफ़िन खे कराची खां अरेस्ट कयो वेंदो हो, उन्हनि खे सखर खां अॻियां जेके जेल आहिनि पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा, उन्हनि में बंदि कयो वेंदो। साफ़िन खे सरेआम रोडनि ते कोड़ा लॻाया विया, सवें जी तादाद में साफ़ी गिरफ़्तार पेश थिया। अॼु ताईं कंहिं हिकिड़े साफ़ी तव्हां उनजे वात मां इहो न ॿुधो हूंदो जो हुन चयो हुजे त हिन तहरीक मां असांखे नुक़सानु थियो। असां प्राउडली फील कंदा हुआसीं त ठीकु आहे, इहा मुल्क में हलंदड़ तहरीक जो असां हिसो बणियासीं ऐं असां तशद्दुद बर्दाश्त कयोसीं, पंहिंजे सीने ते असां जेको कोड़ा खाधासीं, पर असां हिन मुल्क में मज़लूम जी आवाज़ खईंसीं, आज़ादी इज़हार आज़ादी राय ते कदगनि जे ख़िलाफ़ असां आवाज़ उथारीसीं। त जॾहिं इन क़िस्म जूं को तहरीकूं हलाइण जो आहे, छो जो हिननि खे त इहो ख़बर ई कान्हे न तहरीक छा थींदी आहे। हिननि कॾहिं क़ुर्बानियूं ॾिनियूं हुजनि त हिननि खे ख़बर हुजे न त तहरीकुनि जे दौरान क़ुर्बानियूं छा थींदियूं आहिनि। हिननि खे त इहा बर्गर स्टाइल आहे न, त बसि ट्विटर करिणो आहे, व्हाट्सअप करिणो आहे, फेसबुक हलाइणो आहे, इंस्टाग्राम ते शइ अपलोड करणी आहे, ऐं हे मामूली कंहिं डंडे लॻण खे जेको आहे सम्झंदा त को वॾो तशद्दुद थियो आहे बेसिकली, छो जो हिननि खे ख़बर ई न आहे हिननि खे त इहा ख़बर ई कान्हे न। हाणे इन खे ई ज़ुल्म ऐं तशद्दुद ऐं सम्झी रहिया आहिनि त जेकॾहिं 2 ॾींहं को थाणे में वियो सम्झी रहिया आहिनि हुनखे। हू चवनि था त अॼु बाक़ाइदा स्पीच में हुननि ऐलान बि कयो त हू तमामु ओवरसीज़ पाकिस्तानियुनि खे गुज़ारिश कनि था त हू वञनि ऐं यूनाइटेड नेशंस आॾो वञी करे को एहतजाज कनि या मुख़्तलिफ़ हंधनि ते उन्हनि खे ॿुधाइनि त हीअ इंसानी हक़नि जी जेको आहे भनकणी थी आहे। पाण बि चवनि था त हू इंसानी हक़नि जी इंटरनेशनल तंज़ीमनि खे जेको आहे वञी करे अप्रोच कंदा।
जेको कुछ भी ज़मान 1947 खां हिन वक़्त ताईं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में हमेशह खां तव्हां ॾिठो हूंदो त इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी ते इन UN समेत दुनिया जी मुख़्तलिफ़ कंट्रियुनि में आवाज़ उथारियो वेंदो आहे। हाणे इंसानी हक़नि जी सभ खां वधीक ख़िलाफ़ वर्ज़ी पाकिस्तान में थींदी आहे या दुनिया जे ॿियनि मुल्कनि में थींदी आहे? जेके सरफ़ेस मुल्क आहिनि, इंडिया में मां सम्झां थो सभ खां वधीक इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी थींदी आहे। इंडिया में सभ खां वधीक बज़ाहिर तव्हांखे नज़र नथो अचे, पर सभ खां वधीक उते पाबंदी आहे त पंहिंजे मुल्क, पंहिंजी आर्मी, पंहिंजी पार्लियामेंट, पंहिंजी जुडिशरी जे बारे में तव्हां हुनजे मीडिया चैनल्स ते या अख़बारत में को स्कैंडल या स्टोरीज़ कान ॾिसंदा आहियो। अहिड़े तरीक़े सां मां सम्झां थो त अमेरिका जहिड़ो मुल्क जेको चैंपियन सम्झंदो आहे इंसानी हक़नि जो पाण खे, तव्हां इसराइल जे बारे में उते ॻाल्हाए ॾिसो। हाणे तव्हां ॾिसो, मां पंहिंजी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, इंटरनेशनल फेडरेशन जी हिकिड़ी UN में मां वियल हुयुसि, त स्पेसिफिक असांखे चई रहिया हुआ त इसराइल जे बारे में जेको आहे, यानी कि वॉइस ऑफ अमेरिका ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते असांजा इंटरव्यूज़ हुआ, उते असांखे कन्विंस छा करे रहिया, मक़सदु इशारा ॾेई रहिया त तव्हां जेको आहे इसराइल पॉलिसी जे बारे में न ॻाल्हाइजो। त इहा आहे उते जेको आहे आज़ादी। कहिड़े अहिड़े मुल्क में डायरेक्टली फ़ौज ते जेको आहे या उनजे सपा सलार ते या उनजे ॿियनि रिजीम जे बारे में एतिरो खुलो ॻाल्हायो वेंदो आहे जेतिरो पाकिस्तान में ॻाल्हायो वेंदो आहे? मां त सम्झां थो पाकिस्तान में जेतिरी आज़ादी हासिलु आहे दुनिया जी कंहिं कंट्री में कान्हे। यानी पाकिस्तान हिन वक़्तु आज़ादी स्पीच ऐं ॻाल्हाइण जे आज़ादी जे हवाले सां चवां थो, दुनिया में कंहिं जॻह ते एतिरी आज़ादी हासिलु न आहे जेतिरी हिन वक़्तु मीडिया खे, इन सोशल मीडिया खे पाकिस्तान में हासिलु आहे। तव्हां कंहिं बि क़िस्म जो ट्वीट कयो, तव्हां कंहिं बि क़िस्म जो कंहिंजे बारे में लफ़्ज़ ॻाल्हायो, तव्हां कंहिं बि जे बारे में TV चैनल ते अची कुझु ॻाल्हायो, ॾिसो तव्हांखां को पुछण वारो ई कान्हे। हाणे इन खां वधीक आज़ादी छा खपे? इन खां वधीक आज़ादी छा हुजे? यानी UN ॿुधाए पंहिंजे त जेके हुनजा चार्टर मुल्क आहिनि, पाकिस्तान बि आहे हुनजो चार्टर मुल्क, ॿिया जेके चार्टर मुल्क आहिनि कहिड़े हद ताईं उनखे आज़ादी हासिलु आहे? खोड़ साफ़ आहिनि कि असीं ॾिठोसीं नून लीग जी हुकूमत हुजे या PTI जी हुकूमत हुजे, उन्हनि जा आवाज़ बंदि कया विया, उन्हनि जा प्रोग्राम्स बंदि कया विया। अहिड़ा तव्हांखे मिसाल नथा मिलनि त पोइ छा इहा भञकड़ी न आहे जेकॾहिं तव्हां चओ त पाकिस्तान में इन हवाले सां ॿियनि मुल्कनि जे मुक़ाबले में फ्रीडम ऑफ स्पीच वधीक आहे? साफ़ ई जेकॾहिं सियासत में अचे त उनजे ख़िलाफ़ इन क़िस्म जा एक्शन्स थींदा आहिनि। साफ़ ई जेकॾहिं प्रोफेशनल जर्नलिज़म करे ही हुकूमत आहे, चाहे उहा नून लीग जी आहे या इन खां अॻु में PTI जी हुकूमत इमरान ख़ान जी, त असां प्रोफेशनली ॻाल्हाईंदासीं त असां ते त कंहिं क़िस्म जी का पाबंदी कान लॻी आहे। सही ॻाल्हि। हाणे जॾहिं साफ़ ई कंहिं बि सियासी जमात जो, चाहे नून लीग जो बणिजी वञे, पीपल्स पार्टी जो बणिजी वञे, PTI जो बणिजी वञे, ऐं उनजो कैरेक्टर तव्हांखे ॿुधाए त हा मां हाणे साफ़ ई न रहियो आहियां, उनजी तव्हांखे वॉइस, हुनजो जेको बहस मुबाहिसो या उनजो तजियो तव्हांखे फीलिंग ॾे त हाणे हीअ साफ़ ई न आहिनि। ॾिसो इमरान ख़ान ते असां बि तनक़ीद करे रहिया आहियूं, जेके हुनजा कम आहिनि उन्हनि ते तनक़ीद करे रहिया आहियूं, पर असां कंहिं उन हद ताईं स्पेसिफिक जेके जेकॾहिं कंहिं प्रोजेक्ट ते असांखे हुनजो एतिराज़ आहे, जीअं मालम जबा जे सां ॻाल्हि कई, बिलियन ट्री जी कई, पेशावर BRT जी कई, रिंग रोड जी कई, त प्रोजेक्ट्स वाइस था कयूं न। असां उनजे ज़ातियात जे हवाले सां या कंहिं ॿी पार्टी खे प्रोजेक्शन करण जे लाइ कान वेठा आहियूं। जेकॾहिं नून लीग ग़लति करे रही आहे त असां हुन ते बि उहा ई तनक़ीद कंदासीं। जेकॾहिं पीपल्स पार्टी, छा पीपल्स पार्टी ते त मां सम्झां थो सियासतदाननि जे दरमियान असीं जेकी लफ़्ज़नि जो मटा सटा ॾिसूं था त जीअं इमरान ख़ान मरियम नवाज़ खे कूड़ जी राणी थो चवे ऐं मरियम नवाज़ इमरान ख़ान खे दहशतगर्द थी चवे, त इहा लफ़्ज़नि जी मटा सटा तव्हां कीअं ॾिसो पिया? दुरुस्त आहे अहिड़ी सूरत हाल में अॻ ई मुल्क जेको आहे कशीदगी वारी सूरत हाल मां गुज़री रहियो आहे, ॿियो ही सियासी कशीदगी एतिरो हद खां वधीक वधंदी पई वञे जो मौजूदा हुकूमत जेको आहे PTI खे दहशतगर्द जमात या पाबंदी मढ़ण जूं जेको आहे धमकियूं ॾिए पई? ॾिसो, जॾहिं तव्हां पंजाब जे कल्चर ते नज़र विझंदा आहियो त उन कल्चर में तव्हांखे इहे घणियूं शयूं नज़र ईंदियूं आहिनि। रिफ्लेक्शन इहो न त इमरान ख़ान उनखे खणी एक्सट्रीम ते खणी वियो आहे, पर इन खां अॻु में बि तव्हांखे जेको आहे उन्हनि जे कल्चर में, उन्हनि जी लैंग्वेज में, उन्हनि जी सियासत जे तर्ज़ अमल में तव्हांखे इहे शयूं नज़र ईंदियूं आहिनि। उनजो रिफ्लेक्शन जेकॾहिं असां माज़ी जी खणूं, 88 जी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत खणूं, त इहा नून लीग जेको आहे हू बि हिकिड़ी दुनिया जी पहिरीं ख़ातून वज़ीर आज़म हुई, पर पार्लियामेंट जे अंदरि ऐं पार्लियामेंट जे ॿाहिरि जलसनि में, जुलूसनि में, रैलियुनि में, मुज़ाहिरनि में उहो लूज़ टॉक कंदा हुआ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ख़िलाफ़। त इहो उन्हनि जे कल्चर में हिकिड़ो, या उन्हनि जे कल्चर, ऐं नथो चवां उन्हनि जी जेकी सियासी तर्ज़ अमल आहे उन में इहा शइ शामिलु आहे। हा, हाणे चवंदा आहिनि त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, त इमरान ख़ान जेको आहे
उन्हनि सां उन्हनि जी ज़बान में जेको आहे थोरो वधीक एक्सट्रीम ते वञी ॻाल्हायो आहे ऐं जंहिं क़िस्म जी उन ज़बान इस्तेमालु कई इमरान ख़ान उहा नून लीग खे ज़ाहिर इन करे नथी वणे जो हू उन एक्सट्रीम ते कान विया हुआ पर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ख़िलाफ़ हू लूज़ टॉक कंदा रहिया उन्हनि जो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे बदनाम करण जे लाइ हुननि जेके बि औछात कंदा इस्तेमालु करे पिए सघिया नून लीग वारा उन वक़्त जी ग्राउंड रियलिटी मुताबिक़ ज़ाहिर आहे उन वक़्तु टीवी चैनल्स कान हुआ उन वक़्तु जेको आहे सोशल मीडिया कान हुयो उन वक़्तु हिकिड़ो प्रिंट मीडिया हुयो या PTV जी हिकिड़ी तव्हां ॾिसो त हुई या तव्हांखे इहे ॻाल्हियूं असेंबली जी जेकी रिकॉर्डिंग मां जेकॾहिं का क्लिप ईंदा आहिनि त उतां तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ उन वक़्त में हिननि जो कैरेक्टर किरदारु छा हुयो त हीअ जेके जुमिला उन वक़्तु इस्तेमालु कंदा हुआ उहे नाक़ाबिले क़बूल हूंदा हुआ पर अॼु हिननि पाण सां उहो थी रहियो आहे ऐं उहो इमरान ख़ान करे रहियो आहे अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ इदारनि जी असां ॻाल्हि कयूं त इन्हनि इदारनि खे सियासत में न अचणु घुरिजे इन में त को अबाम कान्हे छो था अचनि सियासत में हुननि जो कमु न आहे सियासत में अचणु इन करे उहे टारगेट थियनि था ऐं हिन वक़्तु वरी फस्ट टाइम एतिरो एक्सट्रीम ते वञी टारगेट थिया आहिनि त इन खां अॻु में ॿिया बि कंदा हुआ पर ढकियल छुपियल लफ़्ज़नि में कंदा हुआ जेकॾहिं इशारतन आसिफ़ज़ारी चई छॾियो त ईंट से ईंट वॼा देंगे त आसिफ़ज़ारी जी ईंट सां ईंट वॼी वई त उन वक़्त में ज़ाहिर आहे हुनजो डोमिसाइल कमज़ोर हो सिंध जो डोमिसाइल हो हुननि जा डोमिसाइल थोरा सा स्ट्रॉन्ग आहिनि त हुननि ते ऑपरेशन थियण में थोरी डिले थी थिए सोचो वीचार घणो थींदो आहे सम्झ खां उते वरी चवंदा आहिनि त असां दानिश सां कमु था वठूं पर ॿियनि सूबनि में तव्हांखे दानिश नज़र न ईंदी आहे सिंध बलोचिस्तान जो जेकॾहिं इन क़िस्म जो कोई बि लीडर ॻाल्हाया या पख्तूनख्वा जी असां हिस्ट्री ॾिसूं बाचा ख़ान खां वठी ऐं हेठि ताईं असफंद यार हुजे या वली ख़ान हुजे त उन्हनि सां त वॾा ज़ुल्म थिया पोइ उहो बि त इहो ई आवाज़ु खणंदा हुआ न त एस्टेब्लिशमेंट जो रोल न हुजणु घुरिजे ॿियो छा चवंदा हुआ उहो गारियूं त कान ॾींदा हुआ उहो पंहिंजी वॉइस पंहिंजे आवाम ताईं पहुचाईंदा हुआ ऐं जेको आइन में हिकिड़ो रोल मुतयन आहे उन रोल जी वज़ाहत कंदा हुआ न पर उन्हनि सां छा छा थियो ऐं हे त अलाए छा छा चई रहियो आहे पर प्रैक्टिकली अञा ताईं कुझु ॿिन्ही तरफ़ खां थिए पियो न जहिड़ो असां नून लीग जी ॻाल्हि कयूं या PTI जी ॻाल्हि कयूं ॿई थोरो एक्सट्रीम लेवल ते हलिया वञनि था चाहे हिक ॿिए खे ॻाल्हाइण जी ॻाल्हि हुजे त लफ़्ज़नि में बिल्कुलु बि ख़्यालु नथा कनि उन्हनि लफ़्ज़नि जो ॾाढो नेगेटिव इम्पैक्ट पवे थो ॿिन्ही जे फॉलोअर्स में जेकॾहिं के जलसे में नून लीग जा फॉलोअर्स बीठा आहिनि PTI जे में त उहे बैश करणु स्टार्ट थी वञनि था या नून लीग में PTI जा फॉलोअर्स बीठा आहिनि त उहे उन्हनि खे बैश करणु स्टार्ट थी वञनि था बहरहाल अॻिते वधूं था प्रोग्राम में नाज़रीन हिकु ॿी बि ख़बर असीं शामिलु कंदासीं त अॼु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल जमाली साहब एक अहम अपील कई है चवन था तो सभी की अपील है तो इख्तिलाफ़ विसारे मुल्क लाइ कम कर तो छा उन्हनि जो इशारो मौजूदा सियासी सूरत हाल की तरफ़ है तो इन सियासी पार्टीज़ में जेका कशीदगी वाली सूरत हाल पैदा थी चुकी है उन तरफ़ उन्हनि जो इशारो है ॾिसो अपील त इहा असांखे करणु घुरिजे ऐं असांजो कमु आहे चीफ जस्टिस जो इहो कमु आहे इहो ई चवंदो आहियां पाकिस्तान जो इहो कमु न आहे जो उहो मशवरो बि ॾे अच्छा चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो कमु इहो आहे त जेको हुन वटि केस आयल आहे उन ते मेरिट जे मुताबिक़ फ़ैसिलो ॾे अच्छा जेको हुनजो कमु आहे इहो कमु आहे सियासी जमातुनि जो दानिश्वरनि जो साफ़िन जो मुल्क जे सुलझल सिविल सोसाइटी जो त हू हुकूमतनि खे अपोज़िशन खे या सभिनी खे अपीलूं कनि त भई हाणे वियो हिकु पेज ते वियो ऐं मुल्क जी बहितरी जे लाइ सोचो त इन लाइ त असां अपीलूं करे करे थकिजी पिया आहियूं त ॾिसो सियासत तॾहिं थींदी जॾहिं मुल्क बचंदो जेको हिन वक़्तु मुल्क जो हाल कयो वियो आहे तव्हां ॾिसो त डॉलर जी फ्लक्चुएशन किथां खां किथे पहुची वई आहे महांगाई किथां खां किथे पहुची वई आहे असल मसला त हाणे उजागर थियनि ई नथा न जेकॾहिं सॼो ॾींहुं तव्हां इहे चैनल खणो ऐं हिन सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो त तव्हांखे सॼो ॾींहुं जेको आहे इहो ज़मान पार्क ऐं इमरान ख़ान ऐं इहे शयूं हाणे मसइलो इहो आहे त हिन मुल्क में जेके एक्चुअल इशूज़ आहिनि अवाम जा उन ते कंहिंजी तवजह ई कान्हे छो जो ज़ाहिर हुकूमत में त उन में एंगेज आहे न असांखां त हुकूमत खे इहो पुछणु घुरिजे त भई महांगाई छो थी वई असांखे पाणी छो नथो मिले असांजी सेवरेज लाइनूं सही थियूं असांजी टैक्सिस में थोरो इज़ाफ़ो थियो आहे जेके शयूं असांखे हुकूमत खां पुछणु घुरिजनि असां बि सभु चुप करे वेठा आहियूं त हाणे मुल्क जी सियासत जेको आहे वॾो मसइलो थी वियो आहे छा कजे हुन में ॾिसो न असर त पवनि था न जेकी मुल्की अमुन अमान वारी सूरत हाल आहे तव्हां हीअ ॾिसो हीअ सियासत ई त हुई जंहिंजे नतीजे में पुलिस ऐं PTI कारकुननि जे विच में कहिड़ियूं चक्रियूं थियूं उन्हनि खे कंट्रोल ई न करे सघिया इहा सियासत न इहा दहशतगर्दी आहे अच्छा सियासत असां इन करे चवंदा त इन ॿिनि पहलू आहिनि इहे इन्हनि खे अलॻि अलॻि रखणु घुरिजे त जेकी सियासत आहे उहा हर माण्हू खे करण जी इजाज़त आहे पाकिस्तान जे नंढे खां नंढे शहर ॻोठ में जेको रहे थो उन खां वठी ऐं वॾे खां वॾे शहर ॻोठ में जेको रहे थो उनखे इहो हक़ु हासिलु आहे त उहो सियासत करे पुरअमन अंदाज़ में हे जेको PTI जो रवैयो साम्हूं आयो आहे ऐं जहिड़े तरीक़े सां हुननि बाक़ाइदा दहशतगर्दी जो मुज़ाहिरो करे ॾेखारियो आहे
जेका क्या तंज़ीम जीअं हिते MQM जे सां ॻाल्हि कंदा आहियूं त जेकॾहिं हू दहशतगर्दी कंदी त हू छा कंदी हुई, गाॾियूं साड़ींदी हुई, माण्हू मारींदी हुई, माण्हू ज़ख़्मी कंदी, गोलियूं हलाईंदी, पेट्रोल बम उछलींदी हुई, इहो ई कंदी न MQM, जंहिंजे अगेंस्ट जेको आहे रियासतुनि जे ख़िलाफ़ु एक्शन खयूं। त हाणे PTI छा कयो आहे, साॻियो ई कमु कयो आहे। तहरीक लबैक छा कयो हुयो, इहो साॻियो कमु कयो, जंहिं ते हुननि जे ख़िलाफ़ु एक्शन थियो, हुननि जा कारकुन शहीद थिया, हुननि जी सॼी क़यादत लीडरशिप खे हुननि जेलनि में विझी छॾियो, इहो ई हुननि कयो। हाणे इमरान ख़ान जी हरकत कई आहे, हुननि जमात इहा कई आहे, त ॿुधायो न त कहिड़े हुनजे वॾे लीडर खे खणी हिननि जेलनि में विझी छॾियो, न विधो आहे न। त इन जो मतिलबु त हिनखे मुस्तक़िल रिआयत मिली रही आहे, को न को फैसिलिटेटर जो मौजूदु आहे, जंहिंमें वॾो कंपोनेंट जेको नज़र अची रहियो आहे उहा अदलिया आहे, चाहे उहे हाई कोर्ट्स हुजनि, चाहे सुप्रीम कोर्ट हुजे, या लोअर जुडिशरी भी हुजे, जीअं ATC जी कोर्ट आहे या सेशन कोर्ट्स आहिनि। हिन वक़्तु बज़ाहिर क्लियर कट नज़र अची रहियो आहे त इमरान ख़ान की जो सभ खां वॾो सपोर्टर जेको कंपोनेंट असांखे नज़र अची रहियो आहे उहा इहा जुडिशरी नज़र अची रही आहे। सेकेंड त मुंहिंजी पंहिंजी नज़र में यकीनन एस्टेब्लिशमेंट जो कोई हिकिड़ो अहिड़ो फैक्टर आहे जेको हिन जे अञा इहो पुठियां आहे, न त हिन में एतिरी ताक़त ऐं ज़रूरत कान्हे। बुज़दिल माण्हू आहे जेको जेल वञण खां डिॼे थो, सियासी लीडर चवराए थो, बुज़दिल माण्हू जेकॾहिं इहा करे रहियो आहे त या असांजी लोकल एस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो तबिको या इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट जो को वॾो तबिको हिन जे पुठियां आहे जेको हुकूमत पाकिस्तान ते प्रेशर विझी रहियो आहे त हिन जे ख़िलाफ़ को एक्सट्रीम। पर गॾो गॾु इमरान ख़ान इहो बि चवे थो त हू इलेक्शन न थियण जे करे हुकूमत इहो सभु करे रही आहे। ॾिसो इलेक्शन त थींदा, हाणे मां इहो नथो चई सघां त हे जेको टाइम हिननि ॾिनल आहे पंजाब ऐं KPKP, मुंहिंजी ज़ाती राय बि इहा ई आहे त ईअं न थियणु घुरिजे त 4 महीना अॻु में तव्हां हिकिड़ी इलेक्शन कराए छॾियो, वरी 4 महीना। ॾिसो हिन मुल्क जो खज़ानो इस्तेमालु थियणो आहे न, हुन ते 60 खां 70 अरब रुपयो हिन क़ौम जो हुन ते ख़र्चु थियणो आहे। यानी 4 महीने में अॻु में तव्हां ख़र्चु कयो, 4 महीननि खां पोइ वरी साॻा पैसा ख़र्चु कयो न। असां त उन पॉइंट ऑफ व्यू खां चई रहिया आहियूं, यानी इहो सॼो प्रोसेस जेको आहे सिक्योरिटी हर शइ जेको हीअं 2 महीननि में या महीने में करण जो ही चई रहिया आहिनि, यानी 4 महीननि खां पोइ वरी उहो साॻियो थियणो आहे। त यार हिकु गॾु करे छॾियो, हिन मुल्क जे खज़ाने खे थोरो बचायो, हिन मुल्क जे सिक्योरिटी जे इशूज़ ते थोरो पैसनि खे बचायो, त इहो अल्टीमेटली त क़ौम जो पैसो आहे न। इमरान ख़ान जे या नून लीग जे या पीपल्स पार्टी जे या कंहिं मज़हबी जमात जे पीउ जो पैसो त कान्हे न। इहो त वरी बि हिन मुल्क जे क़ौम जेको बि आवाम तव्हांखे टैक्स ॾिनो आहे 60-70 अरब रुपयो त उन्हनि जो वञिणो आहे न। यानी 4 महीननि में तव्हां हिकिड़ो ख़र्चु कंदो, 4 महीननि खां पोइ ॿियो ख़र्चु कंदो, त कंहिंजो वेंदो पैसो, उहो क़ौम जो पैसो वेंदो। त भाई तव्हां अहिड़ो को हिकमत अमली ठहिरायो त 2 महीना खणी होॾां घटि करे छॾियो, 2 महीना हेॾां वधाए छॾियो, को न को वे आउट कयो ऐं हिकिड़ी डेट ते जेका इलेक्शन करायो त जीअं जान छुटे। सही जमानी साहब, हिकु ॿी बि ख़बर असीं प्रोग्राम में शामिल कंदासीं। तव्हां गुज़िरियल हफ़्ते नाणे वारे वज़ीर इसाक़ डार जो बयानु पाकिस्तानी एटम असासन बाबति जेको आहे ज़रूरु ॿुधो हूंदो, त उन्हनि खां सेनेट में जॾहिं सुवाल कयो वियो त छा IMF जी कहिड़ी शर्त आहे त हुननि तव्हांखे रोकियो हुजे त लॉन्ग रेंज मिसाइल्स जेके आहिनि उहे न ठहणु खपनि, या एटमी असासन बाबति कुझु हुननि चयो हुजे, त हुननि तरदीद कई त अहिड़ो कुझु बि न आहे ऐं कंहिंखे हक़ न आहे त हू पाकिस्तान खे डिक्टेट करे। ऐं जंहिंजे नतीजे में असां PTI पारां बि ॾिठोसीं त सख़्तु तनक़ीद जेको आहे नज़र आई असांखे। शाह महमूद कुरैशी जेके फॉर्मर फॉरेन मिनिस्टर बि आहिनि, उन्हनि बि चयो त इहो नाणे वारे वज़ीर जो सब्जेक्ट न हुयो त हिन ॻाल्हि ते को कॉमेंट करे। ॾिसो मुंहिंजी हूअं ज़ाती राय बि आहे त IMF डायरेक्टली कॾहिं बि तव्हांखे एटमी असासन जे बारे में या मिसाइल जे बारे में कॾहिं बि न ॻाल्हाईंदी आहे। उन जा इहो ई त हिन मुल्क में गेम आहे, IMF पाण ते तरदीद कई आहे त असीं अहिड़ो कुझु न रखियो आहे अॻियां, जेके तव्हांखे इशारतन कन्वे कयो वेंदो आहे त हीउ जेको तव्हांजो सब्जेक्ट आहे इन में असांखे एतिराज़ आहे, ऐं इन एतिराज़ जे करे हीउ जेको तव्हांजो कमु थियणो आहे मुआशी इस्लाहत वारो या मुआशी रिलीफ वारो, उहो डिले बि थींदो ऐं शायदि न बि थी सघे थो। त इहे कॾहिं बि IMF डायरेक्ट कान चवंदी आहे। उन जा जेके छड़ता हूंदा आहिनि, जेके मुख़्तलिफ़ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरबराहन या उतां जा कर्ता धर्ता आहिनि, इन क़िस्म जा मैसेज उहे कन्वे कंदा आहिनि ऐं पोलाइटली स्टाइल में त हीउ तव्हां सां जेको मसइलो हली रहियो आहे उहो इन करे हली रहियो आहे जो तव्हांजो हीउ जेको प्रोग्राम आहे इहो जेको आहे फलाणनि खे नथो वणे, इन शयुनि जे पुठियां इहो अॼु खां इहा नई ॻाल्हि कान्हे। इन क़िस्म जा प्रेशर्स माज़ी में जेकी बि हुकूमत रही आहे या जेकी बि एस्टेब्लिशमेंट रही आहे हुन ते ईंदा रहंदा आहिनि। छो जो ॾिसो पाकिस्तान इन दुनिया में वाहिद इस्लामी मुल्क आहे जंहिं वटि एटमी टेक्नोलॉजी मौजूदु आहे, जंहिं वटि उन रफ़्तार जा मिसाइल मौजूदु आहिनि जंहिंसां इसराइल समेत इंडिया जे 80% इलाइक़नि खे ख़तरा तलाक थी सघनि था। त हू जेको आहे असां ते प्रेशर डायरेक्ट न
इनडायरेक्ट तरीक़े सां ज़रूरु विझंदा अच्छा, इहो रहिया कंसर्न आहिनि ऐं एतिराज़ हिन नतीजे में साम्हूं आहे छो त हिन वक़्तु ताईं IMF सां जेको असांजो मुआइदो आहे उहो बहाल न थी सघियो आहे, पूरो प्रोग्राम जेको आहे उहो रिस्टोर न पियो थी सघे, त उनजो सबबु आख़िर तव्हांखे छा नज़र अचनि था? ऐं ॿियो नाणे वारो वज़ीर बार बार यकीन दयानी कराए थो त असांखे रक़म का जारी थियण वञे पई सऊदी अरब मां, कतर मां या UAE मां। जेकॾहिं मुंहिंजी तव्हां ज़ाती राय पुछंदा त पोइ असां पंहिंजे नाज़रीन खे सही पंहिंजी राय ॿुधायूं। मुंहिंजे ख़्याल में सही IMF खे जेको आहे सभ खां वॾी तकलीफ़ इहा आहे त चाइना जेको आहे उहो पाकिस्तान खे असांजी इजाज़त खां बग़ैर इहे पैसा रिलीज़ छो करे रहियो आहे। अच्छा, ऐं पहिरियों 50 करोड़ 70 करोड़ डॉलर्स आया, वरी 50 करोड़ डॉलर्स आया, वरी शायदि 70-80 करोड़ डॉलर अचण वारा आहिनि। त IMF आहे छा? IMF बेसिकली अमेरिका जी बी टीम आहे। अमेरिका उनखे ठाहियो आहे इन इदारे खे जंहिंजो मक़सदु दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में फ्रंट ते इहो ॾेखारिणो आहे त असां ग़रीब मुल्कनि जी हेल्प जे लाइ आहियूं। दरअसल हू ग़रीब मुल्क जी हेल्प लाइ न आया आहिनि, उहो मुख़्तलिफ़ दुनिया जी इकोनॉमी खे पंहिंजे कंट्रोल में करण जे लाइ ठाहियो वियो आहे IMF। हिन IMF जे ज़रिए दुनिया जे काफ़ी हद ताईं मुल्कनि ते मुआशी तरीक़े सां पंहिंजो कंट्रोल ऑलरेडी करे चुका आहिनि। हाणे जेकॾहिं हू हुननि जो कंट्रोल न आहे कंहिं मुल्कनि ते त उहे मुल्क उनजे अॻियां ब्लैकमेल कान थींदा आहिनि, ऐं जेके ब्लैकमेल न थींदा आहिनि त IMF तरीक़े सां जेके मुल्क सम्झंदा आहिनि त उनजी ब्लॉक में वञी रहिया आहिनि या उन्हनि सां उनजो वेझो लाइजन आहे, उनखे हू पंहिंजी टैक्टिस सां ब्लैकमेल कंदा आहिनि। उहो IMF करे रही आहे। अच्छा, ऐं ज़ाहिर आहे हुनजे पुठियां अमेरिका हूंदो, यूरोप हूंदो, बर्तानिया हूंदो। मां हिकिड़ो इहो अंदाज़ो लॻाए सघां थो न, पर IMF जो जेको रोल नज़र अची रहियो आहे उहो इहो ई सिंपल नज़र मुआइदो न थियण जी तव्हांखे हूअं वजह जेको आहे फ्रंट ते छा नज़र अचे पई त छा वाकई में कुझु मुआशी शयुनि जे करे इहे शइ रुकियल आहे, अॻिते नथी वधी सघे? ॾिसो, जेकॾहिं IMF जी तमामु इस्लाहत जी जेके हू इस्लाहत जो नालो ॾेई रहिया आहिनि, मां उन्हनि खे इस्लाहत त न सम्झंदो आहियां, डिक्टेशन जेके हू ॾेई रहिया आहिनि, जेकॾहिं असां हुन ते अमल करे छॾियोसीं त हीअ जेकी पाणी जी तव्हां बोतल पी रहिया आहियो इहा 200 रुपए जी हूंदी, ऐं जेको तव्हां अटो हींअर 100-125 रुपए में शायदि मिली रहियो आहे 5 किलो या 10 किलो, इहो इन जो रेट बि डबल थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां महांगाई जो जेको तूफ़ान ईंदो उहो पाकिस्तानी अवाम सस्टेन कान करे सघंदो। IMF चाहे थी त दुनिया जी मुख़्तलिफ़ कंट्री में ॾिसो मुख़्तलिफ़ जॻहनि ते इहे शयूं महांगियूं आहिनि, पर उते आमदनी बि घणी आहे। उहा आमदनी जेका आहे उन जेकी बि उते महांगाई थींदी आहे उनखे मैच करे उहो थींदियूं आहे त उहो उते कंट्रोलेबल थी वेंदियूं आहिनि। पर पाकिस्तान में छो जो माण्हुनि जी आमदनी तमामु घटि आहे, काफ़ी लखे करोड़े त अहिड़ा आहिनि जिन जी आमदनी 0% बि आहे। हाणे उन्हनि माण्हुनि ते जेकॾहिं तव्हां एतिरो वॾो दबाव महांगाई जो विझंदा त ज़ाहिर आहे उहो उन्हनि जी बर्दाश्त खां ॿाहिरि थी वेंदो न। त हुकूमत ज़ाहिर आहे जेकी बि वरी सियासी हुकूमत हूंदी आहे उनजी त इहा कोशिशि हूंदी आहे त ज़ाहिर आहे हुनखे अवाम वटि वञिणो आहे न वोट वठणु। जेकॾहिं अवाम वटि न वञिणो हुजे वोट वठणु, हाणे जीअं डिक्टेटर ईंदा आहिनि 10 साल 11 साल 13 साल 12 साल 8 साल हुकूमत, हुननि खे कहिड़ी परवाह हूंदी आहे, हुननि खां अवाम वटि थोरी वञिणो आहे वोट वठणु। उहो इन क़िस्म जा ब्लंडर्स करे सघंदा, उहो इन क़िस्म जा फ़ैसिला बि करे सघंदा न। हाणे हीअ जेकी हुकूमतूं आहिनि पॉलिटिकल हुकूमतूं आहिनि, हिननि खे वरी जेको आहे अवाम वटि वञिणो आहे त हाणे जेकॾहिं इहो ऑलरेडी महांगाई जो घणो तूफ़ान आहे, परेशान आहिनि, त असां हाणे इन सिचुएशन में अवाम वटि वोट वठणु दबाव वधी वञे त अल्टीमेटली हुननि जी त सॼो सियासी कैरियर ई ख़तम थी वेंदो। IMF जेको मुंहिंजी नज़र में दबाव जेको हिकु त उहो ज़ाहिर आहे उन्हनि खे चाइना ऐं रशिया ऐं जेको इहो ब्लॉक खां ख़तरो नज़र अची रहियो आहे, ॿियो जेको नज़र अची रहियो आहे उहो इहो ई नज़र अची रहियो आहे त जेकॾहिं उहे इमरान ख़ान जा साथी आहिनि, इहो मां अज़्यूम करे रहियो आहियां, एलिगेशन न लॻाए रहियो आहियां, जेको मूंखे हिकिड़ी नज़र अची रही आहे त हू चाहिनि था त इहो महांगाई जो तूफ़ान भले वधे ऐं इहो इमरान ख़ान जहिड़ो बेवकूफ़ माण्हू हिन मुल्क जो वरी वज़ीर आज़म थिए त जीअं अमेरिका जेको चाहे रहियो आहे, जेको इसराइल चाहे रहियो आहे, जेको यहूदी लॉबी चाही रही आहे, उन जे मुकमिल प्लान ते अमल दरामद थी सघे। इहो मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय आहे, जेको मूंखे नज़र अची रहियो आहे त उनजी तरफ़ां जेको डिलिंग टैक्टिस आहे उनजा रीज़न्स छा छा थी सघनि था। उनजे रीज़न्स में हिकिड़ो मां तव्हांखे रीज़न चाइना ऐं जेको इहो ब्लॉक रशियन ऐं ठही रहियो आहे, ऐं ॿियो जेको मूंखे नज़र अची रहियो आहे त हीअ सभु छो उन्हनि खे ख़बर आहे त भला 2 महीननि में इलेक्शन न थींदी त 4-6 महीननि में त थींदी न, नेचुरल ॻाल्हि आहे। त उन वक़्तु जेको आहे हुकूमत जी ऐं तमामु सियासी जमातुनि जी उहा हालत हुजे जो ही अवाम वटि वोट वठणु न वञी सघनि ऐं उनखे ई 2/3 मेजॉरिटी मिली वञे त जेको हुननि जो प्लान आहे, जेको 25-30 सालनि खां उन्हनि पंहिंजो इहो प्रोजेक्ट ठाहियो आहे, इमरानी प्रोजेक्ट, उन जे ज़रिए उन पाकिस्तान में जेको कुझु चाहिनि था, चाहे उहो एटमी टेक्नोलॉजी खे रोल बैक करणो हुजे या पाकिस्तान खे तक़सीम करणो हुजे, त जेको बि हुननि जो रोड मैप आहे फ्यूचर जो, छो जो दुनिया जी नज़र असांजे बलोचिस्तान ते आहे।
बेसिकली वो चाहे रहिया आहिनि त बलूचिस्तान में कुझु अहिड़ी मोमेंटम ठहे त जीअं इहो ग्वादर पोर्ट ऐं बलूचिस्तान असांजे हथ मां निकिरी वञे। अच्छा इन के हींअर खां न 1992 में यूके ऐं अमेरिका मां किताब शाइल थियल आहिनि जिन में रोड मैप ॾिनल आहे त फ्यूचर में कहिड़े तरीक़े सां बलूचिस्तान खे पाकिस्तान खां अलॻि कयो वेंदो। यानी 1992 खां वठी उन्हनि जी इहा प्लानिंग हली रही आहे जेकी पंहिंजे तेज़ी सां या स्लो रफ़्तार में पंहिंजी मंज़िल ॾांहुं वधी रही आहे। यानी जेकॾहिं तव्हां उन्हनि जी हिस्ट्रियुनि जा किताब पढ़ंदा त रोड मैप प्लान उन में नक्शे समेत उन्हनि किताबनि में छपियल आहे त हाउ कीअं जेको आहे बलूचिस्तान खे जेको आहे इन मुल्क खां यानी पाकिस्तान खां जुदा करिणो आहे। न तमामु इहा उन्हनि जी साज़िश आहे जेकी हलंदी रहे। जमानी साहब जीअं असीं महांगाई जी बि जिते ॻाल्हि कयूं पिया ऐं हिन हुकूमत खे वॾे में वॾो चैलेंज बि इहो दरपेश आहे त तव्हां नथा सम्झो त हुकूमत इन शइ खे टैकल करण लाइ सिर्फ़ु 50 रुपए पेट्रोल घटि करण जो ऐलान करे वरितो आहे ऐं उहो बि ग़रीब तबिके जे लाइ उन्हनि चवनि था त जंहिं वटि बाइक आहे रिक्शे वारा या साइकिल वारा ऐं ॿियो गाॾियुनि वारनि जे लाइ बि उन्हनि हिकिड़ो अहम ऐलान कयो आहे त 800 cc जे वटि कार आहे उनखे हू 50 रुपए पेट्रोल सस्तो ॾींदा। पर अॼु पेट्रोलियम वज़ीर मुसद्दिक़ मलिक साहब खे ॿुधी रही हुयसि उन्हनि त चयो त जंहिं गाॾियुनि वारनि खे बि जेको आहे ॾियणो पवंदो उन्हनि ते असीं का रिआयत न कंदासीं त जंहिं के महिनत सां पैसा जोड़े करे का गाॾी रखी आहे त छा पोइ इहो ज़ुल्म उनखे बि सहणो पवंदो। त हिकु एहसान कयो उन्हनि 50 रुपए घटाए करे। हा सॉरी वधीक चई आहे जी बिल्कुलु। मुंहिंजी पंहिंजी राय में यकीनन जेकी पब्लिक ट्रांसपोर्ट आहे यानी पोइ पर उन शर्त सां त हिन जा किराया रिवर्स कनि। ग़रीब खे रिलीफ मिलणु घुरिजे। जेको अफोर्ड करे सघे थो उनखे इहा तकलीफ़ बर्दाश्त करणी पवंदी हिन मुल्क में। यकीनन मोटरसाइकिल वारो ऐं रक्शो छो जो पब्लिक ट्रांसपोर्ट में थी अचे अहिड़े तरीक़े सां सुज़ुकियूं हूंदियूं जेके वेट खणी यानी कि सामान जी मुंतकिली जेके असां चवंदा आहियूं हेॾां खां होॾे कंदियूं आहिनि। छो जो जॾहिं ही फ्यूल जो रेट वधंदो आहे त यकीनन जॾहिं सामान खाइण पीअण जूं शयूं हुजनि या ॿियूं शयूं हुजनि उहो जॾहिं उनजी मुंतकिली कंदा आहिनि त उहे बि रेट वधाए छॾींदा आहिनि। न त जॾहिं उहे रेट वधाईंदा आहिनि त वरी अॻियां रेट वधी वेंदो आहे। त मैकेनिज़म ठाहे रिलीफ ग़रीब खे ॾियणु घुरिजे। मां बिल्कुलु इन जे हक़ में आहियां त मोटरसाइकिल वारे खे या ग़रीब खे पेट्रोल सब्सिडी ॾेई सघनि था। सब्सिडीदार अल्टीमेटली त पैसा वरी खज़ाने मां क़ौम जा वेंदा न जी। पर जेकॾहिं इहो ग़रीब खे रिलीफ ॾियनि तॾहिं में असांखे कोई इतराज़ न आहे। अञा मां सजेशन ॾियणु चाहींदुसि त ॾिसो इन सां अञा बि ख़बर कान पवंदी थी। माण्हू मोटरसाइकिल जे चकरनि में दॿनि में विझाराए विझनि रक्षा न बराबरि पंहिंजो हिकिड़ो कारोबार शुरू करे छॾनि। को मैकेनिज़म ठाहिनि ग़रीब जा। ॾिसो अॼुकल्ह नादरा जे ज़रिए तव्हां वटि शनाख़्ती कार्ड जे ज़रिए तव्हांखे इहा ख़बर आहे त कहिड़ो लोअर तबिको आहे त जेकॾहिं इहे बि ज़ारा अरबे रुपए में ठहंदा न पैसा। ॿ सजेशन मां ॾींदुसि। हिकु त मां इन सब्सिडियुनि जे ख़िलाफ़ु आहियां। इन पैसनि सां जेकॾहिं तव्हां इंडस्ट्रीज़ लॻाए छॾियो इंडस्ट्रीज़ लॻायो त ग़रीबनि खे रोज़गार ॾियो ऐं पंहिंजी प्रोडक्शन वधायो त जीअं तव्हांखे इम्पोर्ट तव्हांखे घटि करणी पए ऐं तव्हांजी एक्सपोर्ट वधे त उहो बेस्ट सजेशन आहे। पर जेकॾहिं कुझु अर्से ताईं तव्हां इन लोअर मिडिल क्लास खे या सफ़ा लोअर तबिके खे तव्हां ॾियणु चाहियो था रिलीफ त पोइ शनाख़्ती कार्ड जे ज़रिए इहो रिलीफ उन्हनि जे अकाउंट में ॾेई छॾियो। छो जो पेट्रोल पंपनि ते ऐं इन्हनि ते तव्हां हिनखे संभाले कान सघंदा अल्टीमेटली वरी करप्शन शुरू थी वेंदी। त रिलीफ ॾियणु घुरिजे पर मैकेनिज़म सही तरीक़े सां सब्सिडी वारो बि फ़ैसिलो तव्हांखे दुरुस्त नज़र नथो अचे। मूंखे छो इहो इम्प्लीमेंट थी नथो सघे। अच्छा यानी उन पेट्रोल पंप खे तव्हां कीअं रोकींदा। हो चवंदो जी मां 5000 जेको अॼु लीटर ॾिनो आहे उहो मां हिन 50 रुपए जे जेको आहे रिलीफ ते ॾिनो आहे। पोइ तव्हां छा कंदा कहिड़ो मैकेनिज़म आहे तव्हां वटि। मैकेनिज़म न ठहंदो न। मक़सदु ॻाल्हि उसूल जी कजे इंसाफ़ जी कजे। माण्हुनि खे रिलीफ ॾियणु मां उनजे हक़ में आहियां। ग़रीब माण्हू खे बिल्कुलु रिलीफ मिलणु घुरिजे पर मैकेनिज़म अहिड़ो ठाहियो जो प्रॉपर वाकई उन ग़रीब खे रिलीफ मिले। 5000 मोटरसाइकिलनि में पेट्रोल विझी छॾियो त उहो त पेट्रोल पंप वारनि जा मज़ा थी विया कंपनियुनि जा। अरबे रुपया उहो कमाईंदा। त असांखे रिलीफ ॾियण में कोई एतिराज़ कान्हे। प्रॉपर रिलीफ मिलणु घुरिजे तव्हां वटि। छो जो हाणे पाकिस्तान में शायदि ई अहिड़ा माण्हू हुजनि जिन जा शनाख़्ती कार्ड न आहिनि ऐं तव्हांखे ख़बर आहे त ख़ते गुरबत खां केतिरो माण्हू जेको आहे हेठि कहिड़े शनाख़्ती कार्ड तव्हां वटि सभिनी डेटा वठण को मसइलो कान्हे। तव्हां उन्हनि प्रॉपर माण्हुनि जे अकाउंट्स में तव्हां उन्हनि जी हेल्प कयो। अहिड़े तरीक़े सां तव्हां उन्हनि जा अकाउंट्स खोलायो ऐं कोशिशि कयो त उहे ग़रीब माण्हुनि खे बि तव्हां फाइलर करण जी कोशिशि कयो त जीअं मुस्तक़बिल में पाकिस्तान में जो कोई कैश ट्रांज़ैक्शन सिस्टम आहे इहो ख़तम थी वञे ऐं बैंक ठीकु आहे। पेट्रोल सब्सिडी वारे मामले खे बि हुकूमत खे गौर सां ॾिसणो पवंदो। जवानी साहब आख़िरी ऐं अहम ख़बर शामिल कंदासीं त हीअ आदमशुमारी आदम ॻणप वारो मामिलो संगीन खां संगीन थींदो वञे पियो। PBS क्लेम करे पियो त 99% हुननि घर ॻणप जेको आहे मुकमल करे चुकी आहे। वरी कुझु अहम ज़रिया इहो ॿुधाइनि था जेके कुझु दानिश्वर आहिनि उहे पंहिंजनि ज़रियनि जे मुताबिक़ ॿुधाइनि था त 2017 वारी जे मुक़ाबले में जेकी घर ॻणप थी आहे 2023
में जेका थी आहे उहा तमामु घटि नज़र अचे पई 2017 जे मुक़ाबले में। त छा इहो डेटा जेको आहे मंज़र आम ते आणणु घुरिजे सिंध हुकूमत खे? न ॾिसो, अञा त इहे फर्ज़ी ॻाल्हियूं आहिनि न। अच्छा, फर्ज़ी ॻाल्हियुनि ते जेको आहे कॾहिं बि हाइप पाण PBS चए थो त 99% उन्हनि जेको आहे असां जेको आहे इहो चऊं था त पहिरियों हू डेटा पंहिंजी वेबसाइट ते आणनि ऐं उन ते एतिराज़ु घुराइनि, जेको तरीक़ेकार आहे। ठीकु आहे, पहिरियों उहो जॾहिं डेटा अची वञे उन्हनि जी वेब्स ते, उन खां पोइ जेके एतिराज़ आहिनि उहे ऑफिशियली जेको आहे उन्हनि जी वेब ते जेको आहे उहो विधा वञनि न। हाणे छो जो मूं वटि सची ॻाल्हि आहे उन जी डेटा जे हवाले सां कोई अहिड़ी इंफॉर्मेशन न आहे जो मां चवां त हू सही आहे। PBS जेसि ताणी असां सभिनी जे साम्हूं ज़ाहिर आहे ईअं थोरी मर्दमशुमारी जो पंहिंजी मर्ज़ी सां फ़ैसिलो करे छॾींदा। मर्दमशुमारी जो जेको तरीक़ेकार आहे, ॻणप जो अमल शुरू थियो आहे, उन खां पोइ शेयरिंग डेटा ईंदो, उन खां पोइ असांखे ख़बर पवंदी त डिस्ट्रिक्ट वाइज़, टाउन वाइज़, UC वाइज़, वार्ड वाइज़ कहिड़े कहिड़े इलाइक़े जो केतिरो केतिरो जेको आहे पब्लिक थी आहे। वरी जेके उन में मिस थी विया हूंदा उन्हनि खे शामिलु करण जो हिकिड़ो प्रोसीजर आहे, उहो तरीक़ेकार साम्हूं ईंदो। यकीनन करोड़ जो जेको आहे जॾहिं तव्हां हू कंदा आहियो मर्दमशुमारी, किथे न किथे इहे शिकायतूं बि ईंदियूं, अभाम बि थींदा, बिल्कुलु थींदा, पर उन जो जेको कानूनी तरीक़ेकार प्रोसीजर आहे उनखे असांखे फॉलो करे इहे शयूं करणियूं आहिनि न। त पहिरियों असांजे साम्हूं अची वञे, थी सघे थो मुंहिंजो पंहिंजो नालो न हुजे उन में, भई जेकॾहिं न हूंदो त मां हुन में शामिलु कराईंदुमि न, बाबा तव्हां रहिजी विया शामिलु कयो। अहिड़े तरीक़े सां हज़ारे लखे माण्हुनि खे त इहो मौक़ो अञा मिलंदो त जेकॾहिं को न आहे त उहो रजिस्टर करे ऐं पंहिंजो नालो। तव्हां ॾिसो त कांग्रेस जमातूं हुजनि या सियासी जमातूं, पीपल्स पार्टी समेत उन्हनि जे पारां ॾाढो वॾा एतिराज़ साम्हूं अचनि था। या तव्हां SUP जमात जो बि ॾिठो हूंदो, प्यादल मार्च जेको उन्हनि शुरू कयो हुयो, त इहो एतिराज़ यानी एतिरी वॾी लेवल जा आहिनि जो कांग्रेस जमातूं या सियासी जमातूं एहतिजाज कनि पियूं। न इहो एतिराज़ हुजणु घुरिजे, इन एहतिजाज सां एतिराज़ सां प्रेशर बिल्ड थींदो आहे। सही आहे, त जीअं वञा शफ़ाफ़ तरीक़े सां पुरअमन एहतिजाज करणु घुरिजे त जीअं मुतलका जेके मर्दमशुमारी वारा इदारा आहिनि उन्हनि खे इहा ख़बर हुजे त अवाम जेको आहे उहो सुजाॻ आहे, अवाम में शऊर अची चुको आहे ऐं हू पंहिंजी वॾे पैमाने जी हिन में का गड़बड़ या धांधली न करे सघंदा। त अहिड़े तरीक़े सां इहे एहतिजाज ज़रूरी आहिनि, थियणु घुरिजनि, अञा घटि था थियनि त वधीक थियणु घुरिजनि, त जीअं प्रॉपर ऐं उन पार्टियुनि खे बि घुरिजे त उहो हल्का वाइज़, छो जो हुननि जो हिकिड़ो नेटवर्क हूंदो आहे मुनज़िम। जॾहिं इलेक्शन वेहण वेंदा आहिनि त उन्हनि खे ख़बर आहे त असांखे केतिरी पोलिंग स्टेशन ते केतिरा एजेंट विहारणा आहिनि, त पोइ मर्दमशुमारी में बि त तव्हां पंहिंजा माण्हू करे ऐं जेको आहे मर्दमशुमारी खे प्रॉपर कराए सघो था। जमाली साहब, टाइम जेको आहे ख़तम थी चुको आहे। नाज़रीन, वधीक खोड़ इशूज़ असांखे अञा बि शामिलु करणा आहिनि ऐं सुभाणे को ॾींहुं बि आहे, सुभाणे प्रोग्राम में उहे असीं अहम शयूं जेके आहिनि तव्हां सां यकीनन ऐं लाज़मी तौरु शेयर कंदासीं। सो इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी सुभाणे। अल्लाह हाफ़िज़।